हरिओम, मां सोइना जानी। अॼु ॿियो दफ़ो वरी मां सिंधी ॿोलीअ बाबति ॻाल्हाइणु चाहियां थी, छो त इहो ई मूल उपाउ थींदो असांजे वाधारे जो। हींअर असीं ॾिसूं त 73 साल विरहाङे थिए जा गुज़री विया। उन वक़्तु जिन ॿारनि जनमु वरितो उहे अॼु बुज़ुर्ग ई आहिनि। हींअर ॾिसूं त जिन सिंधी ॿोली अपनाई ऐं जिन सिंधी ॿोली न अपनाई उहे कीअं आहिनि। मूं पंहिंजे सम्झ ऐं जाच सां ॾिठो आहे त सिंधी ॿोलीअ बाबति विरहाङे बैदि सिंधियुनि जा 2 नमूना थी विया। हिकिड़ा उहे जे वधीक मॉडर्न हुआ, तिन सिंधी पढ़णु ॻाल्हाइण जो बिल्कुलु छॾे ॾिनो। उन्हनि पूरो पाण खे धारुनि ॿोलियुनि में जज़ब करे छॾियो ऐं ॿार जेके उन वक़्तु पैदा थिया उन्हनि जो सोच वीचार बि धारुनि ॿोलियुनि सां शुरू थियो ऐं अॼु उहे सिंधीअ जे वेझो ई न विया आहिनि ऐं उन्हनि जो रहणु सोच वीचार सभु फॉरेनर्स जहिड़ो ई आहे। नाला बि उन्हनि उन ढंग जा रखी छॾिया आहिनि पाण ते। हींअर सुवाल थो पैदा थिए त जे फॉरेनर सिंधी हुआ उहे धार रही सघिया या न। जवाबु आहे त न। ॿोलीअ न ॼाणंदे बि उहे सिंधियुनि जे मेलनि में अचनि था, पाण में मिली जुली पाण एंजॉय कनि था। हाणे जे इहा स्टेट आहे त को बि सियाणो क़बूलु कंदो त इहा एंजॉयमेंट वधाइण लाइ सिंधी सिखणु खपे ऐं ईअं ई सही सिंधी वधणु खपे। भली स्कूल पढ़ायूं मीडियम सिंधीअ सां न थियनि, पर इन नमूने बि सिंधी वधंदी त सिंधियुनि जो वाधारो थींदो। वधीक जेको सिंधीअ जे बानीकारनि खे पसंदि अचे, ॿारनि खे सिंधी सेखारणु खपे। बिंदुर जे तरीक़नि में उन्हनि खे हिमथाइणु खपे। उन्हनि खे किताब ॾियो, टीवी ऐं कंप्यूटर ते पढ़ाई कनि, इनाम ॾियो उन्हनि खे, सर्टिफिकेट ॾियो, एंजॉयमेंट वधाइनि ऐं पोइ अॻियां सिंधीअ जो भाॻ सुठो ई थींदो। इहा ई मुंहिंजी आशा आहे। सोइना।